बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां अब्दुल वहीद मेमण, महबूब न्यूज़ नेटवर्क जे प्लेटफॉर्म तां। अॼु असांजो मौज़ू आहे बल्दियाती इलेक्शन। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंध जे कुंड कुड़छ में, होटलुनि ते, बाज़ारुनि में अॼु जो मौज़ू सिर्फ़ु इहो ई आहे त बल्दियाती इलेक्शन। रिश्तेदार पाण में जेके बि दोस्त वेठा आहिनि, बसि मौज़ू इहो ई छेड़ियल आहे, बल्दियाती इलेक्शन। अॼु बि असां इन जे करे ई दोस्तनि खे आगाह करणु चाहियूं था त बल्दियाती इलेक्शन छा आहे ऐं बल्दियाती इलेक्शन जे करे केतिरा नुक़सान था थियनि ऐं बल्दियाती इलेक्शन जे करे केतिरियूं फ़वाइद आहिनि। जो दोस्तो, जेकॾहिं असां फ़वाइदनि खे ॾिसंदासीं त हीअ हेठी लेवल जी इलेक्शन आहे, महले जे ऐं हिकिड़े यूसीअ जी इलेक्शन आहे। यूसीअ जी इलेक्शन में ईअं थींदो आहे त महलेदार असांजे जेके घर जे वेझो रहंदड़ हूंदा आहिनि उहे ई इलेक्शन में उथंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां पाण चङो मुड़ुसु ठाहे करे अॻुवाणी ॾींदा आहियूं। पोइ इन जे करे असां उन जी पहुच उन ताईं बिल्कुलु आसानी सां थी वेंदी आहे। रस्ते में, मस्जिदुनि में, घरनि में, घिटियुनि में, शादियुनि ते उन्हनि सां असांजी मुलाक़ात रोज़ बरोज़ थींदी आहे। पोइ असां पंहिंजे जेके बि महले जा मसइला हूंदा आहिनि उन्हनि खे असां हल करण जी कोशिशि, गॾिजी हल करण जी कोशिशि कंदा आहियूं। असां सिर्फ़ु वञी करे पंहिंजे उन जंहिंखे असां कैंडिडेट खे उथारींदा आहियूं उन्हनि खे वञी अर्ज़ु कंदा आहियूं त भाई हीअ असांजे महले जो, हीअ असांजी घिटीअ जो, हीअ असांजे रोडनि जो, हीअ असांजे नेकाल जो मसइलो आहे। उहो असांजो मसइलो उते हल थी वेंदो आहे। ऐं नुक़सान जेके आहिनि दोस्तो बल्दियाती इलेक्शन में, नफ़रतूं जेके फैलायूं थियूं वञनि उहे पार्टी लेवल ते रिश्तेदारनि में, जेकॾहिं ॿ भाइर आहिनि त हिकिड़ो PPI तरफ़ां, ॿियो GDA जे तरफ़ां, पोइ इन में घणो ई नुक़सानु थिए थो। पोइ दोस्तो इहे इलेक्शनियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। लाज़मी न आहे त हीअ पहिरीं इलेक्शन आहे ऐं आख़िरी इलेक्शन आहे, न, ईअं कतई बि न आहे। इहे इलेक्शन ईंदियूं रहंदियूं आहिनि। महले में गॾु रहणो आहे, गॾु उथणो आहे, गॾु वेहणो आहे, गॾु खाइणो आहे, ग़मी ख़ुशी हर शइ में गॾु ई करिणो आहे। हीअं इलेक्शन जे करे इहे नाता रिश्ता कॾहिं बि न आहिनि टुटंदा। जो दोस्तनि खे महबूब न्यूज़ नेटवर्क जे प्लेटफॉर्म तां अपील था कयूं त ख़ुदारा नफ़रतुनि खे न फैलायो, मुहबतनि खे फैलायो। मुक़ाबला थींदा रहंदा आहिनि। जमहूरियत में इहो आहे, हक़ु आहे, भले इलेक्शन में भाउ जे साम्हूं उथे, पर उन जमहूरी अंदाज़ में, हद में। सियासत खे सियासत सम्झो वञे ऐं इनशाला इलेक्शनियूं ईंदियूं रहंदियूं। तव्हांखे बि वारो मिलंदो। हाणे अचूं था असां बल्दियाती इलेक्शन ते। बल्दियाती इलेक्शन जे सॼी सिंध में हिकु नज़र विझूं था त हर कंहिं पंहिंजा पैनल तयारु करे वरिता आहिनि। जीअं त GDA आहे, पीपुल्स पार्टी आहे। पीपुल्स पार्टीअ जो मयारु घणो मतिलबु त मथां आहे सभिनी खां, पर हिन वक़्तु GDA हिकु वॾो प्लेटफॉर्म आहे। उन सां गॾु JU आहे। जॾहिं इलाहा कयो आहे त कुझु खलबली PTI में मटतल नज़र अचे थी असांखे। त असां जेकॾहिं नज़र विझूं प्रियालो जे हिकिड़े खैरपुर ज़िले जे हिकु UC प्रियालो ते, त उन में ईअं थियो आहे त PP जे पंहिंजे प्लेटफॉर्म जो मज़बूत हुजण जी दावा कंदी नज़र अचे पई। पर जॾहिं अॼु असांखे ख़बर पई त JU आहे ऐं GDA में जॾहिं इलाहाक़ थियो आहे त तॾहिं खुलबली मची वई आहे पीपुल्स पार्टीअ में। GDA ऐं JU आहे जो पलड़ो हिन वक़्तु UC प्रियालो में भारी नज़र अची रहियो आहे। दोस्तो, इन जे हवाले सां ॾिसिजे त सॼी सिंध में पीपुल्स पार्टीअ खे टफ टाइम ॾियण लाइ समूरियूं पार्टियूं हमेशह गॾु थींदियूं रहंदियूं आहिनि। पर हिन दफ़े असां इहो महसूसु करे रहिया आहियूं त टफ टाइम मिलंदो पीपुल्स पार्टीअ खे। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहे सीनियर तजिज़िया निगार शरीफ़ अली रिंस साहब, जंहिंसां असां सॼी सिंध जी सूरत हाल जो जाइज़ो वठंदासीं। शरीफ़ साहब, तव्हां मजमूई सूरत हाल सॼी सिंध जी बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो? वहीद मेमण साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। हाणे असल में बल्दियाती इलेक्शन ॾिसो न, हीअ जेको बल्दियाती इलेक्शन आहिनि इहे हूंदे ई हेठीं सतह जा वोट आहिनि, हेठीं सतह जी इलेक्शन हूंदी आहे। त जीअं तव्हां पंहिंजी यूनियन काउंसिल ते पंहिंजा उहे उम्मीदवार जेके तव्हां सां गॾु रहनि, हाणे उन में 2013 लोकल गवर्नमेंट एक्ट जेको आहे 2013 ऐं 2015 में वाज़े चयो वियो आहे त उहो ई कैंडिडेट थी सघे थो, उहो ई तव्हांजो नुमाइंदो थी सघे थो जेको सज़ा याफ़्ता न हुजे। ॿी ॻाल्हि त उन ई यूनियन काउंसिल में वोट हुजे।
चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां उहे नुमाइंदा चूंडियो जेके तव्हां सां गॾु रहंदा हुजनि, जेके तव्हां सां दुख सुख में हुजनि। पर असां वटि तक़रीबन अलमियो इहो रहियो आहे त जेका सियासी पार्टी असर सुख रखे थी त उमूमन ॾिठो वियो आहे पाकिस्तान जो कहिड़ो बि सूबो हुजे, पोइ चाहे ख़ैबर पख्तूनख्वा हुजे, चाहे बलूचिस्तान हुजे, कहिड़ो बि हुजे, जिते सूबाई हुकूमत हूंदी आहे तक़रीबन अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि जा ई जेके नुमाइंदा आहिनि उहे अक्सरियत में चूंडिजी ईंदा आहिनि। हालांकि हीअ थियणु त ईअं ई घुरिजे त हीअ जेको पाकिस्तान जो कानून आहे जंहिंमें आर्टिकल 145 में वाज़े चयल आहे त जेको इलेक्शन कमीशन आहे उनखे हर 4 साल खां पोइ 90 ॾींहंनि जे अंदरि हू पाबंद आहे इन ई बलदियाती इलेक्शन खे कराइण जे लाइ। पर असां वटि तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी दफ़ा कोर्टूं विच में ईंदियूं आहिनि, उहे जेके सूबाई हुकूमतनि खे आर्डर कंदियूं आहिनि त तव्हां इलेक्शन करायो बलदियाती, पोइ बलदियाती इलेक्शन खां पोइ जेके असांजा नुमाइंदा ईंदा आहिनि मैदान ते उहे बि सियासी पार्टियुनि सां ऐं कुझु जेके से आज़ादु बि बीहंदा आहिनि। पोइ थींदो छा आहे त रवायती अंदाज़ वांगुरु उहे नलका ऐं मशीनूं ॾेई करे ऐं माण्हुनि खे जेको 4 साल ताईं को बि अहिड़ो ख़ासि रिलीफ न आहे मिलंदो। हालांकि यूसी जेका बि आहे उनजी बजट 5 लख रुपया हूंदी आहे, जंहिंमां 2 लख खनि जेके पघारूं या जेको अमलो यूसी में कमु कंदो आहे उन्हनि खे मिलंदियूं आहिनि। बाक़ी जेके बि पैसा बचंदा आहिनि त उन्हनि मां हुननि खे मेंटेनेंस जा यानी मरमत जा उहे हूंदा आहिनि। त हाणे तव्हां जेकॾहिं जेके शहरी ज़िला आहिनि हुते आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, जेके बराड़ी जा ज़िला आहिनि उते आहे पंहिंजो यूसी वारो सिस्टम आहे। ज़िले काउंसिल जी जेका सीट आहे, जेका ज़िले असेंबली में जेको ज़िले काउंसलर वञी वेहे थो उहो वरी ज़िले वारे चेयरमैन खे चूंडींदो आहे ऐं ज़िले चेयरमैन वरी उन यूनियन जे लाइ अलॻि फंड अलॻि ग्रांट ॾेई सघे थो जेकॾहिं को हुते वॾो इशू आहे या उहा का एस्टीमेट मिले थी। हिन वक़्तु जेका करंट सूरत हाल असां ॾिसूं पिया त काफ़ी अहिड़ा दोस्त जेके पीपल्स पार्टी आहे या GDA आहे, मुस्लिम लीग फंक्शनल आहे, JUA आहे, जहिड़ी बि सियासी पार्टी आहे उन्हनि मां 4 पैनल 3 पैनल हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थी विया आहिनि। हाणे इहो उन जी सियासी पार्टी लाइ बि हिकिड़ो चैलेंज बणिजी चुको आहे त आया हू कंहिंखे टिकट ॾिए थी। जेकॾहिं तव्हां नज़र फिराईंदो सिंध जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि ते त तव्हांखे हिकिड़ी ई सियासी पार्टी मां तव्हांखे 2 पैनल 3 पैनल जेके से उमेदवार उन्हनि जा तव्हांखे नज़र ईंदा पंहिंजी यूनियन में। हाणे इहो त ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो त जेके पार्टी आहे उहो कहिड़ा फ़ैसिला थी करे, पोइ चाहे पीपल्स पार्टी हुजे, चाहे JUA हुजे, चाहे फंक्शनल लीग हुजे, जेके बि हिते सिंध में पार्टियूं आहिनि उहे पंहिंजा फ़ैसिला कयूं। बाक़ी मां तव्हांजी ॻाल्हि खे वज़न खाराईंदुसि जीअं तव्हां चयो त सियासत खे सियासत ई सम्झो वञे, छो त असांजो मरणो परणो रहणी कहणी इन्हनि ई बिरादरी सां आहे। उन्हनि ई जेके असांजा नुमाइंदा आहिनि या जेके बि असांजा इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि सां ई आहे। ऐं वोट खे सियासत ताईं महदूद रखियो वञे, ख़ुदा न ख़ास्ता को एतिरो बि माण्हू उनखे सीरियस न वठे जो पंहिंजा जेके रिश्ता नाता लाॻापा जेके बि आहिनि उहे मुतासिर थियनि। त ईंदड़ जेको वक़्तु आहे या ईंदड़ जेका बलदियाती इलेक्शन जी सरगर्मी आहे उन में काफ़ी कुझु जेको सो चेंज नज़र मूंखे अचे थो ऐं काफ़ी कुझु मां सम्झां थो त जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जे लाइ बि मुश्किलातुनि जो वक़्तु मुश्किल वक़्तु मूंखे नज़र अचे थो। जी वहीद शरीफ़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी। दोस्तो, जीअं त वक़्तनि बेवक़्तनि इहे अपडेट तव्हांखे इलेक्शन जे बारे में ॾींदा रहंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान वहीद मेमूण खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहिद।